तो 1 दिसंबर को था टोपी अजरक डे, कल्चरल डे। मैंने सोचा कि व्लॉग बनाते हैं और सिटी का राउंड भी लगाते हैं। तो कुछ दोस्तों के पास में गया और हम फिर शहर के लिए रवाना हुए। हुजन कोलू सामुड़े आवदन तो अचा हुजन कोलू सामुड़े आवदन तो अचा सूरज जल सिंध जा आसन तो अचा सूरज I'm falling. Tell me why I'm falling. Oh, life's calling. सब दोस्तों को वेलकम है। तो अभी हम पाकिस्तानी चौक पे हैं विद खोड़ो भाई एंड सर ॿुधायो जी ऐं सर असांजा प्यारो दोस्त आहे। असां आहियूं पाकिस्तानी चौक ते। हाणे असां वेंदासीं ओठा ते, उन खां पोइ खैरपुर जी पुल ते हलंदा, दरिया ते तव्हांखे ॾेखारींदासीं राउंड वग़ैरह। ऐं मूंसां गॾु आहे आकिब भाई। आकिब भाई तव्हांजी असां हिते मौजूदु आहियूं, सां गॾु मौजूदु आहियूं हसनैन भाई, मीर अब्दुल्ला सुमरो। असांखे वॾो फ़ख़ुरु आहे, असांखे सिंध हुजण ते, असांखे सिंधी हुजण ते वॾो फ़ख़ुरु आहे। मां हिकिड़ो सिंधियुनि खे शेर डेडिकेट करणु थो चाहियां। असां ॿी न काई इबादत कई आहे, सिर्फ़ सिंध तुंहिंजी तिलावत। पाकिस्तानी चौक पहुंचने के बाद फिर हम पाकिस्तानी चौक से निकले ओठा चौक की और वहाँ से हमें जाना था आगे। तो अभी हम ओठा चौक पे हैं। तो यहाँ सब डांस कर रहे हैं, तो यार मेरा भी हक बनता है मैं भी डांस करूँ सिंधी हूँ यार मैं भी। तो आकिब भाई, आकिब अली, तो मीर अब्दुल्ला सुमरो ऐं असां हसनैन चना गॾु आहे। तव्हां सुहिणा माण्हू प्यारा माण्हू प्यार बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू प्यार बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू। फिर ओठा चौक से निकले। सुहिणा माण्हू प्यारा माण्हू प्यार बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू प्यार बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सुहिणा माण्हू। और फाइनली हम आ गए पुल पे। वहाँ पर बहुत क्राउड था, ऊपर भी तो नीचे भी। तो अभी हम खैरपुर की पुल पे आ गए हैं। ये रिवर, इंडस रिवर। तो सारे यहाँ पर आए हैं सभी सिंधी। मैं भी सिंधी हूँ बाबा, मां भी सिंधी हाँ। उर्दू इन करे चवंदा छो त अॼुकल्ह यूट्यूब ते इलाही उर्दू वग़ैरह थी। त सभई जेके भी आया आहिनि सिंधी ॿाहिरि सभई पोयां आहिनि, सेल्फी वग़ैरह कढनि था पुल ते। सभई आया आहिनि, आख़िरी लॻे थो स्टाफ इहो ई अथनि। एंड हीअ इंडस रिवर आहे। ऐं मुंहिंजा जेके दोस्त आहिनि रस्ते में, मां लॻे थो त अॻ में हलियो आहियो आहियां, रास्ते में बस ईंदा। मेरे दोस्त मुझे फ़ोन किए हैं, बोला है कि आगे हैं, तो अभी आ रहे हैं। और एक आते आए यार वीडियो तो आना जी लतीफ़ मां ॻोल्हियां वो मां बीठो मां चमलाए काथे पोइ तव्हां ॻाल्हि आई, तव्हां जो त मां अॻिते आहियां, अॻिते असां बीठा आहियूं। आगे मां काॾे हलियो हुए? हा मदन सां हमलो सर तव्हां ॾिसी रहिया आहियो सर। साईं ये ग़रीबनि हमलो सिंधियुनि जेको आहे सो बसि साईं बिना जेको आहे सो मंझंदि जी मानी खाई आया त हाणे साईं कम ते ई गाॾी ॾिसी ऐं हिकु ॿ कम थियनि भला वरी साईं पर माना रिस्पॉन्स ॾिए थो कमंद वारो बि। हा तव्हांजो नालो? मोहम्मद परेल बुगियो फ्रॉम बॉर्डर लाड़काणो। ॿियो सर ख़ुशि लॻा पिया हिते पुल ते अची? छा फील थियो हिते क्राउड ॾिसी? साईं हिते हिकु तमामु ई बहितरीन अॼु असांजे सकाफ़त डे सां हवाले सां असां ॾाढो लुत्फ़ अंदाज़ कयूं। बसि गवर्नमेंट खां हिकु अपील था कयूं त असांखे सपोर्ट कई वञे, सिंध जो इहो नालो बहाल कयो वञे ऐं सिंध खे आज़ादु देश ॾिनो वञे ऐं सिंधी माण्हुनि सां हिकु सुठो रवैयो अख़्तियार कयो वञे। सर थैंक यू। हिन महिल आहियूं असां खैरपुर पुल जे हेठां ऐं हिते सभई जेके दोस्त आहिनि सिंधी अजरक टोपी पाए आया आहिनि, सभई
हेठि इंजॉय था कनि दरिया के ॾिसी ऐं बाइकियूं वग़ैरह भी हिते बीहारियूं अथनि। फिर हम गए नीचे पुल के नीचे और वहाँ पर भी बहुत क्राउड था, बहुत लोग थे। मैंने सोचा लोगों से पूछते हैं क्वेश्चंस। मुंहिंजो नालो शान अली आहे। शान अली जी जी, तव्हां किथां बिलोंग कंदा? मां लाड़काणे? लाड़काणे खां बेसिकली। अदा ही कल्चर डे जे हवाले सां जेके सभई हिते आया आहिनि टोपी अजरक पाए, तव्हांखे छा थो फील थिए? माशाल्लाह तमामु सुठो ॼाणो आहे। इहो माना सिंध हुकूमत तरफ़ां तमामु सुठो इक़दामु आहे जो हुननि इहो इक़दामु खयो आहे त माना हिकु सिंधी माना पाण खे गॾु थी करे इहो दस्ता ॾियनि त माना सिंधी इतिहाद आहे पाण में। तमामु सुठी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। अॻिते बि अहिड़ा इक़दाम करणु घुरिजे। पाण में हिकु इतिहाद सां रहो, सिंध जिथे बि माना सिंध जे हवाले सां अहिड़ी का ॻाल्हि थिए माना यकजदा थी वञे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। पहिरियां त तव्हां पंहिंजो नालो ॿुधायो। मुंहिंजो नालो आहे नवीद अहमद जखरो बाईकास्ट। हिते तव्हां सिंधी कल्चर डे जे हवाले सां आया हो, सभिनी जो क्राउड ॾिसी तव्हां छा था फील कयो, कुझु तव्हां ॿुधायो? जी पहिरियों दफ़ो आहियां मां, अॻ में करे न आया आहियूं। फस्ट टाइम हुयो मुंहिंजो ऐं ॾिठुमि ॾाढो माना बहितरीनु सिंधी कल्चर लॻे पियो ऐं सिंधी कल्चर माना ज़ाहिर करण जे लाइ ॾाढो सुठो ॾींहुं आहे। अजरक टोपी माना बहितरीनु हिकिड़ो माना कल्चर आहे, सॼी दुनिया में जो माना ज़ाहिर थी थो वञे। टॉप ट्रेंड हली रहियो आहे हींअर बि ट्विटर ते सिंधी कल्चर। चाहींदुमि त ही जो सभई लाउड खणनि था ऐं बाइकिंग ते अचनि था, पोइ इहो सुठो वे आहे सिंधी कल्चर मल्हाइण जो। हा इहो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त माना स्पीकर हिकिड़ो माना ख़ुशी जो इज़हार करिणो आहे, माना गॾु रैली में निकिरणो आहे, हिकिड़ो ख़ुशी जो इज़हार आहे इहो बि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हांजो नालो? जवाद महर। तव्हां किथां बिलोंग कंदा आहियो? लाड़काणे। लाड़काणे जा। तव्हां खां मां इहो पुछणु चाहींदुमि जेके बि सभई हिते आया आहिनि, क्राउड वग़ैरह जमा थियो आहे ऐं बाइक ते जेके ईंदा आहिनि, अॻियां स्पीकर हूंदो आहे, टोपी अजरक मल्हाइण जो सुठो वे आहे? जी असां इहो पंहिंजो छो था कयूं, पंहिंजी मोहबत सिंध धरतीअ जे लाइ। ऐं ईंदा आहियूं असां हिते गॾिजी थींदा आहियूं, गॾु थींदा आहियूं, मोहबत दोस्त सभु माइट मिट गॾु थींदा आहियूं, इन में शो कंदा आहियूं। कल्चर डे आहे। कुझु माण्हुनि खे तकलीफ़ थींदी आहे कुझु टाइम जे लाइ, के छोकिरा हूंदा आहिनि, के हर सभु त हिकु जहिड़ा न हूंदा आहिनि, के वरी टाॼाई बि थींदा आहिनि। हा बिल्कुलु के टाॼाई बि थींदा आहिनि नौजवान, के वरी वाकई सिंध धरती सां प्यार बि कंदा आहिनि। ऐं सिंध धरतीअ लाइ कुझु शेर या ॿ लफ़्ज़ कुझु चओ तव्हां? साईं सिंध धरतीअ लाइ जिए सिंध वारा जीअं सिंध टोपी अजरक वारा जी। थैंक यू सर, थैंक यू। कल्चर डे के हवाले से मैं यही कहना चाहूँगा कि सिंधी को सपोर्ट करें और रिस्पेक्ट करें, सबकी एकता बनाए रखें, क्योंकि हम साथ रहेंगे तो मजबूत बनेंगे। जिए सिंध। अगर ये व्लॉग आपको अच्छा लगा है तो लाइक करें, सब्सक्राइब करें, शेयर करें मेरे चैनल को, सपोर्ट करें भाई को। आप सारे जो सिंधी हैं सपोर्ट करें मुझे। थैंक यू। अल्लाह हाफिज़। सिंधुड़ी मुंहिंजी सिंधी माण्हू तुंहिंजी मुंहिंजी। ही ॻाढ़ो झंडो बस्तीअ में भले झूले पंहिंजी मस्तीअ में, का बाहि लॻाए ॿेलनि खे, इन धरतीअ जे कूड़नि धाड़ेलनि खे मारे ॾारे वेंदासीं, को सिजो बारे वेंदासीं।